साथियों, मैं तुम्हें गवाह देता हूँ, मैं तुम्हें अल्लाह ताला के हाजिर नाज़िर करके गवाह देता हूँ कि मुझे इक़्तिदार का हवस नहीं था। मैंने इक़्तिदार की कुर्सी को पहले ठोक के ताशकंद के बाहर फेंक के रखा था। ये कौम दुनिया का लोहा बनेगी, कबूल है आपको, इस कौम को दुनिया का लोहा बना के करेगी। तो खिदमत करोगे, मेहनत करोगे, लड़ोगे, मरोगे और जबरदस्त करोगे, ईमान से करोगे, खुदा की कसम करोगे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो 94 जनम ॾिहाड़ो अॼु मल्हायो पियो वञे। पीपीए पारां तक़रीबूं कोठाए शहीद भुट्टो जी जिदोजहद ते खेसि भेटा पेश कई वेंदी। सूबे जे समूरनि ज़िले हेडक्वार्टर्स में सालगिरह मल्हाइण जो ऐलान। पीपीए जो सुप्रीम कोर्ट खां भुट्टो रेफरेंस केस जो फ़ैसिलो ॿुधाइण जो मुतालबो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां क़ाइदे अवाम खे ख़राज तहसीन पेश। संदसि चवणु आहे त शहीद भुट्टो पारां बुलंद कयल झंडे खे सदाईं ऊचो रखियो वेंदो। शहीद भुट्टो 1971 जी जंग में तबाह थियल मुल्क खे ॿीहर तामीर कयो। शहीद भुट्टो मुल्क खे आइन ॾियण सां गॾोगॾु एटमी ताक़त पिणु बणायो। जीए भुट्टो उहो नारो आहे जंहिंखां आमिर तोड़े अवाम दुश्मन कुवतूं डिॼनि थियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जारी कयल पैगाम में चयो आहे त शहीद भुट्टो अवाम दोस्त नज़रियाती पार्टीअ जो बुनियाद विधो। क़ाइदे आज़म खां पोइ सभ खां वधीक क़ुर्बानियूं ॾींदड़ सियासतदान शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो आहे। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक 5 मरीज़ हयाती विञाए वेठा। एनसीओसी पारां वधीक 898 नवनि केसनि जी तस्दीक। कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 1.8% रही। सॼे मुल्क में हिन वक़्तु 652 मरीज़नि जी हालत गिणतीअ जोगी आहे। ऐं सॼी दुनिया में 24 कलाकनि दौरान कोरोना विघे वधीक 3537 माण्हू हयातियूं विञाए वेठा। कोरोना जा वधीक 10,41,937 केस रिपोर्ट। कुवतुनि जो अंग 54,69,445 थी वियो। रूस में कोरोना विघे वधीक 834 माण्हू फोत, 15,903 केस रिपोर्ट। जर्मनी में कोरोना सबब वधीक 379 माण्हू फोत, 43,890 केस ज़ाहिर थिया। फ्रांस में कोरोना विघे वधीक 279 मरीज़ फोत, 2,71,000 केस रिपोर्ट थिया। इटली में कोरोना सबब वधीक 222 माण्हू फोत, 1,70,844 केस ज़ाहिर। अमेरिका में कोरोना विघे वधीक 214 माण्हू फोत, 34,709 केस रिपोर्ट। ऐं तुर्की में कोरोना विघे वधीक 137 माण्हू फोत ऐं 54,724 केस रिपोर्ट थिया।